दोस्तो अॼु काफ़ी अरसे खां पोइ मूंखे मुंहिंजी दिलि चई त मां रिटन रिव्यू न कयां कंहिं बुक जो जेको मूं अॼु फिनिश कयो आहे, मदर मेरी कम्स टू मी बाय अरुंधति रॉय। अॼु थोरो ईअं ॻाल्हि ॿोल्हि कजे ऐं हिन बुक ते ॻाल्हाइजे, अरुंधति रॉय जे करैक्टर ते ॻाल्हाइजे। ही बुक बिल्कुलु मदर मेरी जेकॾहिं माउ हुई उन ते सेंट्रिक आहे, बिल्कुलु उन ते ई आहे। सेंट्रल आइडिया ऐं सेंट्रल लाइन उहा ई आहे। पर ही बुक अरुंधति रॉय जी पंहिंजी बि ऑटोबायोग्राफी आहे ऐं हू जीअं चैलेंजिस फेस करे थी ज़िंदगीअ में, ऐं जीअं जीअं हू पंहिंजी ज़िंदगी अॻियां वधो कीअं हुन पाण खे फ्रीडम ॾियारायो। 3 सालनि जी जॾहिं अरुंधति हुई त उन पीउ ऐं उन माउ जी डिवोर्स थी वई। उन पीउ हिंदू हुयो ऐं हिन जी माउ जेकी आहे उहा सीरियन क्रिश्चन हुई। उन जी माउ खे जेकी पंहिंजी कम्यूनिटी हुई उहा बि एक्सेप्ट कोन पई करे, सीरियन क्रिश्चन्स कम्यूनिटी एक्सेप्ट न पई करे। सो हिन हिकिड़ी नन ऐं पाण मिली करे हिकिड़ो स्कूल ठाहियो ऐं उन स्कूल में हीअ बाक़ाइदा पंहिंजो जेको आहे न ताक़त ऐं वलवले सां जोश सां कमु कंदी रही ऐं हज़ारे स्कूल जा शागिर्द खे क्रिएट कयईं। ॾाढी पावरफुल वूमन हुई ऐं ॾाढी माना रिएक्टिव हुई ऐं पंहिंजे पर में तमामु जेको आहे न बोल्ड हिन जी मदर हुई। पर अरुंधति सां हिन जो सिंस चाइल्डहुड हिन जो बिहेवियर या हिकिड़ो स्ट्रिक्ट मदर जो रहियो। पोइ अरुंधति जॾहिं जवान थी त ही दिल्ली हली वई ऐं आर्किटेक्चर यूनिवर्सिटीअ में, दिल्ली आर्किटेक्चर यूनिवर्सिटी में पढ़ियो। ऐं काफ़ी मूंखे नाला बि यादि कोन हूंदा छो जो मां ऑर्गेनिक जेको आहे रिव्यू थो कयां, को रिटन रिव्यू न आहे मूं वटि। सो पोइ अरुंधति जीअं गॉड स्मॉल थिंग्स लिखियो ऐं प्रदीप सां शादी कयईं, फिल्म स्क्रिप्ट कयईं ऐं नर्मदा वैली जे डैम ते कॉन्फ्लिक्ट कयईं, बुकर खटियईं ऐं जेको आहे नक्सलाइट्स जे हुन में वई जेको आहे उन सां गॾु कमु कयईं, उन जी ज़िंदगी ॾिठईं ऐं काफ़ी माना उहो हुजे न त हर समुंड जो पाणी पीतईं। सो हाणे हिन जी मदर जो किरदारु तमामु ॾाढो माना हो रहियो हुनजो, त जेके बि स्टैंड्स अरुंधति वरिता पंहिंजी ज़िंदगी में हुन जी मदर सां गॾु बीठी हूंदी हुई इनवेरिएबली। पोइ अरुंधति रॉय जो